पीएम ख़बर नाज़रीन अवां शेयर कंदासीं त महरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां पुलिस ऐं रेंजर्स खे हज़ारे लीटर तेल ॾियण जो इंकशाफ थियो आहे। बिल्कुल नाज़रीन, महरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां पुलिस ऐं रेंजर्स खे हज़ारे लीटर तेल ॾियण जो इंकशाफ थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। याम शोरूम आमादी ख़बर पहुचायूं पिया। महरान यूनिवर्सिटी पारां पुलिस ऐं रेंजर्स खे हज़ारे लीटर तेल ॾियण जो इंकशाफ थियो आहे। साल 2017 ऐं साल 2018 में याम शोरूम ऐं खैरपुर कैंपस में हज़ारे लीटर तेल ऐं डीज़ल ॾिनो वियो। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे याम शोरूम मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम बारिजो सां। जी अज़ीम बारिजो, अपडेट कजो त महरान यूनिवर्सिटी पारां पुलिस ऐं रेंजर्स खे हज़ारे लीटर जो तेल ॾियण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, महरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में जो इंतजामिया पारां पुलिस ऐं रेंजर्स के हज़ारे लीटर जो तेल ऐं डीज़ल ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्पेशल ऑडिट टीम जेकी आहे 2019 जी जेकी महरान यूनिवर्सिटी जी ऑडिट रिपोर्ट कई, हुनमें ॼाणायो वियो त ऑडिट रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो त महरान यूनिवर्सिटी मेन कैंपस ऐं खैरपुर कैंपस में पुलिस ऐं रेंजर्स खे जेको हज़ारे लीटर ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2017 ऐं 18 महरान यूनिवर्सिटी जामशोरो ऐं खैरपुर कैंपस में पुलिस ऐं रेंजर्स खे जेको हज़ारे लीटर तेल ऐं डीज़ल ॾेई छॾियो। स्पेशल अहिड़ी ऑडिट रिपोर्ट जेको जारी कई आहे, हुनमें ॼाणायो त महरान यूनिवर्सिटी जे मेन कैंपस में 2017 ऐं 18 जामशोरो पुलिस खे 17,30,295 रुपयनि जो जेको 16,479 लीटर, जॾहिं त डीज़ल जेको आहे 19,625 रुपयनि जो जेको 207 लीटर ॾिनो वियो आहे। अहिड़ी ऑडिट रिपोर्ट में जॾहिं त मेन कैंपस में रेंजर्स खे 6,30,000 रुपयनि जो 6,000 लीटर डीज़ल ऐं 68,400 रुपयनि जो पेट्रोल, जॾहिं 720 लीटर, जॾहिं त खैरपुर कैंपस में रेंजर्स खे 2,52,000 रुपयनि जो 2,400 लीटर ॾियण जो इंकशाफ थियो। अहिड़ी ऑडिट रिपोर्ट जेके 2019 जी जेको जारी थी आहे, हुन जेको ऑडिट रिपोर्ट जेकी आहे KTN न्यूज़ हथ करे वरिती, जंहिंमें ऑडिट जनरल सिंध जेको आहे डायरेक्टर फनास जेको आहे मुनीर शेख ऐं वाइस चांसलर महरान यूनिवर्सिटी असर मुकेलीअ खां सख़्तु पुछाणो कयो आहे त छा यूनिवर्सिटी जी सिक्योरिटी हुजण बावजूद बि तव्हां कहिड़े तरीक़े सां ऐं कहिड़े कानून तहत जेको आहे रेंजर्स ऐं पुलिस खे जेको हज़ारे लीटर तेल ॾिनो आहे। हीउ जेको इंकशाफ महरान यूनिवर्सिटीअ में साम्हूं आयो आहे। जेको पुलिस खे ऐं रेंजर्स खे जेको पंहिंजे डिपार्टमेंट मां त अलॻि तेल मिले थो, मगर महरान यूनिवर्सिटी मां जेको इंतज़ामिया मनपसंद जेकी पुलिस जामशोरो ऐं रेंजर्स खे जेको मेन कैंपस ऐं खैरपुर में जेको हज़ारे लीटर तेल सां जेको नवाज़े छॾियो आहे। इहा ऑडिट रिपोर्ट जारी कयो आहे ऐं सख़्तु महरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया खां पुछाणो कयो त तव्हां हिन जेको तेल ॾिनो आहे लखे रुपए जो, हुनजो जवाबु ॾिनो वञे, मगर हीउ जेको स्कैंडल साम्हूं आयो त महरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया रेंजर्स ऐं पुलिस खे जेको यूनिवर्सिटीअ जो हज़ारे लीटर तेल ॾेई छॾियो आहे। जी अज़ीम बारिजो, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।